बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह दुखान रुकू नंबर 1। हामीम। हिन पधिरे किताब जो कसम आहे त बेशक असां हिन किताब खे बरकत वारी रात में लाथोसीं, बेशक असीं ॾेॼारींदड़ हुआसीं। ऐं उन बरकत वारी रात में सभु को कमु हिकमत वारो फ़ैसिल कबो आहे। इहो पाण वटां पंहिंजे हुक्म सां लाथोसीं, बेशक असीं ई पैगंबर खे मोकिलण वारा हुआसीं। तुंहिंजे पालणहार जी बाझ सबबु उन खे लाथोसीं, बेशक उहो ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे, जो आसमाननि ऐं ज़मीन जो ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे, तंहिंजो पालणहार आहे। जेकॾहिं अव्हीं विसहंदड़ आहियो त विसहो, उन खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु न आहे, जो जीआरींदो आहे ऐं मारींदो आहे। उहो ई अव्हां जो पालणहार ऐं अव्हां जे अॻियनि पीअनि ॾाॾनि जो पालणहार आहे। बल्कि काफ़िर क़यामत खां शक में आहिनि, जो रांदि कंदा आहिनि। पोइ जंहिं ॾींहुं आसमान पधिरो दूंहुं आणींदो, तंहिं ॾींहुं जो तूं इंतज़ारु कढ, जो माण्हुनि खे वेढ़े वेंदो, उहो ॾुखोईंदड़ अज़ाबु आहे। पोइ चवंदा त ए असांजा पालणहार, असां खां इहो अज़ाबु टार, जो बेशक असीं मुस्लमान थियूं था। खेनि नसीहत वठणी कीअं थींदी, हालांकि बेशक वटनि पधिरो पैगंबर आयो हो। वरी खांइसि मुंहुं मोड़ियाऊं ऐं चयूं थे त हीउ माण्हू सेखारियल ऐं चरियो आहे। बेशक असीं थोरो वक़्तु अज़ाबु टारण वारा आहियूं। बेशक अव्हीं वरी कुफ्र में फिरण वारा आहियो। जंहिं ॾींहुं तमामु वॾी पकड़ कंदासूं, तंहिं ॾींहुं बेशक असीं बदिलो वठण वारा आहियूं। ऐं बेशक खाइनि अॻु फ़िरौन जी क़ौम जी आज़माइश कईसूं, ऐं वटनि हिन ॻाल्हि सां सॻोरो पैगंबर आयो त अल्लाह जी ॿाननि खे मुंहिंजे हवाले करियो। बेशक आउं अव्हां वटि अमानतदार पैगंबर आयो आहियां ऐं चवणु आयो आहियां त अल्लाह जे आॾो हठ न करियो। बेशक आउं अव्हां वटि पधिरी हुजत आणींदुसि, ऐं बेशक मूं पंहिंजे पालणहार ऐं अव्हां जे पालणहार जी पनाह वरिती त मतां मूंखे पहाड़नि सां मारियो, ऐं जेकॾहिं मूं ते ईमान न आणियो त मूंखां पासो करियो। पोइ पंहिंजे पालणहार खे सजाईं त हीअ ॾोहारी क़ौम आहिनि। पोइ हुकुम कयोसूं त मुंहिंजनि ॿाननि खे रातो राति वठी निकिर, जो अव्हां जे पुठियां पवंदा, ऐं तूं समुंड खे सुकल छॾ। बेशक उहे ॿुॾण वारा लश्कर आहिनि। बाग़ ऐं तलाउ घणाई छॾियाऊं, ऐं पोखूं ऐं ख़ासियूं जायूं बि, ऐं उहे नेमतूं बि जंहिं में मज़ा माणींदा हुआ। अहिड़ी तरह थियो, ऐं ॿी क़ौम खे उन्हनि मिसलनि जो वारिस कयोसूं। पोइ मथनि आसमान ऐं ज़मीन न रुनो, ऐं न की उन्हनि खे मोहलत ॾिनी वई।